أطيعوا الله وأطيعوا الرسول فإن تولوا فإنما عليه ما حمل وعليكم ما حملتم وإن تطيعوه تهتدوا وما على الرسول إلا البلاغ المبين. صدق الله العلي العظيم. सूरत नूर की आयत नंबर 53 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि जे अंदर मक्के जा मुशरिक जॾहिं अल्लाह जे हबीब जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कसम खणंदा हुआ, वाइदा कंदा हुया ऐं वचन कंदा हुया त साईं असां तव्हां सां गॾु आहियूं। जॾहिं बि तव्हां कंहिं बि क़िस्म जी दीनी महम जो तव्हां असांखे दावत ॾींदा, तव्हां असांखे सॾींदा, असांजे तरफ़ खां तव्हांखे जवाब न मिलंदो, बल्कि जीअं तव्हांजो हुकुम थींदो असां हुन हुकुम ते आमना सदकना चवण जे लाइ तयारु थींदासीं। अल्लाह तबारक व तआला उन्हनि मके जे मुशरिकनि खे फरमायो त कूड़ा कसम न खणो। इन्हनि तव्हांजे ईमान जी, तव्हांजे किरदार जी, तव्हांजे निफाक जी अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। इहे हथ जूं ॻाल्हियूं ठाहे करे असांखे मुतमइन करण जी कोशिशि न कयो त साईं जॾहिं चवंदा असां जिहाद जे लाइ तयारु, जॾहिं चवंदा असां पंहिंजो जान ऐं माल अल्लाह जे रस्ते में ॾियण जे लाइ तयारु, इहो कूड़ न आड़ो। बल्कि इन मदीने में रहंदे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो जेको तव्हांजे मथां हुकुम अचे थो, तव्हां पहिरियां उन हुकुम ते अमल करे ॾेखारियो, पाण ई ख़बर पइजी वेंदी त तव्हां केतिरा अल्लाह जा मुती आहियो, अल्लाह जे रसूल जा फर्माबरदार आहियो। अल्लाह तबारक व तआला 4 उसूल क़ुरान जे अंदर बयान फरमाया, जेके 4 उसूल ऐं 4 कानून तमाम अंबिया जे शरीयत जे अंदर बराबर हुया। उन्हनि मां पहिरियों कानून इहो त तहारत, ॿिए नंबर ते इख़बात जेके ख़ुशू ऐं ख़ुशू चइबो आहे, इख़लास चओ उनखे, तवज्जो इल्लाह चओ, अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर अमल करणु चओ, जेको उनखे नालो ॾियो उनखे अरबी इस्तिलाह जे अंदर इख़बात चइबो आहे। टे नंबर ते समाहत, समाहत जो मतिलबु आहे त माना जेके किरियल शयूं आहिनि, जेके हक़ीर शयूं आहिनि, उन्हनि खे इंसान छॾे ॾे। ऐं चौथे नंबर ते अल्लाह तबारक व तआला अदालत खे जेको आहे ज़िक्र करणु फरमायो। अदालत, इंसान कहिड़ो बि हुजे, जेसीं हुन जे अंदर अदल ऐं इंसाफ़ न आहे उहो इंसान न आहे। अदालत इंसान खे दुनिया जे अंदर निर्वार कंदी आहे। अदालत इंसान खे पंहिंजे क़ल्ब जे अंदर हिकु मुतवाज़िन ऐं बराबर वारी शख़्सियत करे उभारींदी आहे। अदालत आहे जंहिं अदालत जे करे तव्हांजी इज़त पंहिंजे बचनि जे साम्हूं थींदी, तव्हांजी इज़त पंहिंजे घर वारनि में थींदी। हता कि अव्हां जे अंदर अदालत हूंदी त पाड़े वारे जे अंदर, चाहे उहो बदमाश हुजे, लुटेरो हुजे, चोर हुजे या शरीफ हुजे, नमाज़ी हुजे या साईं जेके चवां ग़रीब हुजे, हर इंसान इहा गवाही ॾींदो त बाबा जॾहिं पाण में तनाज़ो थिए त हलो हली करे फलाणे सां हली करे ॻाल्हि कयो। छो? भली घणी हुनजो अक़ीदो कहिड़ो बि हुजे, ज़ात कहिड़ी बि हुजे, क़ौम कहिड़ी बि हुजे, पर अदालत हुनजी मशहूरु आहे। चाहे पंहिंजो हुनजो माण्हू मुजरिम छो न हुजे, अदालत ऐं इंसाफ़ हुन जे अंदरि अहिड़ो आहे, पंहिंजो हूंदो तॾहिं बि हुनखे चवंदो त तूं मुजरिम आहे, तूं ज़ालिम आहे, पराओ हूंदो तॾहिं बि हुनखे चवंदो त तूं मुजरिम ऐं ज़ालिम आहे। इहे 4 ख़सलतूं अल्लाह तबारक व तआला तमाम अंबिया जी शरीयतुनि जे अंदर लाज़िम ऐं मलज़ूम क़रार ॾियणु फरमायूं। ऐं इहे 4 आदतूं, 4 उसूल जंहिंजे अंदर हूंदा, जंहिंजे क़ल्ब जे अंदर हूंदा, उनखे चइबो आहे ईमान वारो। ऐं ईमान वारे जी ख़सलत ऐं उनजो मर्तबो, उनजो मान छा आहे? ईमान हूंदो त अल्लाह पाक इनखे जन्नत बि ॾींदो, जेकॾहिं ईमान न हूंदो त जन्नत खां हमेशह महरूम रहंदो। त उन में पहिरियों फरमाई त तहारत, चाहे इहा पाकाई जेका आहे बदन जी पाकाई हुजे,
या माल जी पाकाई होजे या पंहिंजे नफ्स जी पाकाई होजे, बदनी पाकाई होजे या माली पाकाई होजे। बदनी पाकाई माना जीअं तव्हां सम्झो था वॾे गुस्ल मां जनाबत मां पंहिंजो पाण खे पाक रखणु, या उन में नंढी पाकाई जंहिंखे हदस तव्हां हदस असगर चओ त वुज़ू जी हालत में रहणु, बेवुज़ू खां पंहिंजो पाण खे बचाइणु। माली पाकाई उहा आहे जॾहिं तव्हांजे मथां ग़रीब जो हक़ तव्हांजे मथां लाज़िम थिए, उन ग़रीब जे हक़ खे तव्हां हुनजे हथ ते पहुचायो। तव्हां जॾहिं ग़रीब जी ज़कात पंहिंजे माल मां कढी करे हुनजे हथ ते रखंदा, अल्लाह पाक तव्हांजे माल खे जेको आहे पाक कंदो। इहा माल जी पाकाई। ऐं ॿिए नंबर ते इख़बात माना ख़ुशू ऐं ख़ुज़ू, उन जे अंदरि इख़लास एॾो हुजे ऐं ख़ुशू ऐं ख़ुज़ू एतिरो हुजे जो अल्लाह तबारक व तआला जे इन नमाज़ जे अंदरि हुजे, चाहे क़ुरान जी तिलावत जे अंदरि हुजे। अहिड़ो अमल कॾहिं बि न करे जंहिं अमल खां बाद में इंसान जेको आहे इहो महसूस करे त ॿियनि जे मथां मां थोरो थोरो थो कयां। अहिड़ी जेका कैफ़ियत इंसान जी न हुजे। हा, ॿिए खे इंसान दावत ॾे थो त भली दावत ॾे, पर ईअं न त पाण खे नफ़लनि जो दौरो लॻो पियो हुजेसि, ॿिए जे मथां एतिराज़ न हुजे त हिते नफ़ल ई नथो पढ़े। पाण खे तहज्जुद जो जेको आहे दौरो पियो हुजेसि, ॿिए ते एतिराज़ कंदो त फलाणो त वॾो पाण खे न सम्झो त तहज्जुद पढ़े ई न। हालांकि तोखे कहिड़ी ख़बर त हुनजो कहिड़ो अल्लाह तबारक व तआला वटि मंज़ूर ऐं मक़बूल हुजे। ईअं जे करे इंसान हक़ीक़त जे अंदरि नमाज़ जे अंदरि एतिरो पको हुजे जो तहज्जुद बि पढ़े, पर ज़ाहिरी जेको अख़लाक ऐं किरदार हुनजो अहिड़ो हुजे जो मुआशरे जे अंदरि माण्हू हुनखे गारी ॾींदा हुजनि, यार वॾो को बेईमान माण्हू आहे, वॾो को बदअख़लाक माण्हू आहे। अल्लाह पाक हिनजे शर खां असांजी हिफ़ाज़त रखे त पोइ अहिड़े इंसान जा इहे नेक अमल कहिड़े कमु। तंहिंजे करे जंहिं इंसान जे अंदरि ख़ुशू ईंदो, जंहिं इंसान जे अंदरि ख़ुशू ईंदो, उन इंसान खे सभ खां पहिरियां पंहिंजूं जेके बुरायूं नज़र ईंदियूं, आम इंसान जे अंदरि जेका बुराई हूंदी उन बुराई खे रखंदो तबलीग ऐं दावत जे हिसाब सां। अॼु असां बि जेके दावत ॾियूं था न, तबलीग कयूं था, असां वटि बि उसूलनि जी ख़बर न हुजण जे करे असां वटि आम इंसान जी जेका तबलीग ऐं दावत जो अंदाज़ ख़बर ई कोन्हे। वरना दावत जो उसूल इहो आहे त माण्हू पहिरियां जेको आहे पंहिंजे नफ़्स खे मुख़ातब करे, पहिरियां पंहिंजो गुनाहनि जो इदराक करे, उन खां बाद में पंहिंजे इन बुराइनि खे कढण जे लाइ ॿिए जे साम्हूं दावत जो तबलीग जो भेरो ॾे। इन दावत जो तबलीग जो इन अंदाज़ में जॾहिं भेरो ॾींदो त उनजे अंदाज़ खे ऐं उनजे अख़लाक ऐं उन किरदार जो लहजो ॿियो हूंदो। उन लहजे जे अंदरि जेका अल्लाह पाक बरकत रखंदो, इन जे मुक़ाबले में उन लहजे में बरकत कॾहिं बि कोन हूंदी जो ॿिए माण्हू नमाज़ नथो पढ़े। ॿिए खे चवां पको बेनमाज़, तूं त रोज़ा ई कोन थो रखे, तूं त असांजे साम्हूं सिगरेट पीअंदो थो वञे, तूं त असांजे साम्हूं अहिड़ा अमल कंदो थो वञे। इहा तबलीग न आहे, इहा ॿिए खे बेज़ार कंदी आहे। हा, इहा हिकु अलॻि शइ आहे त जेकर को माण्हू कंहिंजे नमाज़ जे अंदरि रुकंदो हुजे त हुनखे माण्हू रोके त अहिड़े नमूने सां ख़ुशू ऐं ख़ुशू जॾहिं हूंदो, उनजे क़ल्ब जे अंदरि आजिज़ी ऐं इनकिसारी अची वेंदी। आजिज़ी ऐं इनकिसारी जॾहिं ईंदी त माण्हू पंहिंजे अमल ते कॾहिं बि तकबुर न कंदो, पंहिंजे अमल ते वॾाई कॾहिं बि न कंदो। जॾहिं पंहिंजे अमल ते वॾाई हूंदी कोन ऐं पंहिंजे गुनाहनि ते जॾहिं नज़र हूंदी त इन हालत में जॾहिं ॿिए खे दावत ॾिबी, पोइ इहा इज़्ज़त ऐं इनकिसारी वारी जॾहिं दावत हुनजे तरफ़ ईंदी त पोइ ॾिसो त कीअं जेको आहे अल्लाह तबारक व तआला उनजी दिलि खे लोह मां जेको आहे पघराए करे उनजी दिलि खे मेण बनाए करे कीअं उनखे दीन जी तरफ़ अल्लाह पाक राग़िब फरमाए। वरना जिन जिन उलमाए किराम जे अंदरि, जिन बुज़ुर्गनि जे दीन जे दावत में अल्लाह पाक तासीर रखी आहे, उन जे अंदरि बुनियादी उसूल इहो हूंदो जो ॿिए खे जेको आहे बुरो न सम्झंदा आहिनि। अमल खे माण्हू बुरो भली सम्झे, पर कंहिंजी शख़्सियत जे मथां मुमकिन आहे हुन जे अंदरि में अल्लाह तबारक व तआला खे अहिड़ो अमल पसंदि अची वञे जो असांखे बि अमल पसंदि न आहे। जे बनी इसराइल जो वाक़ियो थियो न हदीस में त हिकिड़ी औरत जेको आहे इहो ॾिठई त रस्ते में कुआ जे भरिसां हिकिड़ो बलूंगड़ो आहे, पोइ हाणे ॿिलीअ जो बच्चो या कुते जो बच्चो हदीस पाक में अचे थो त उहो जेको आहे उन जे करे मिटी जेको आहे चटे काली जा कप हूंदी आहे कुआ जे भरिसां, उहा चटे पियो, उनखे अहसासु थियो त उन छा कयो जो पंहिंजो रौल आहे उन जे अंदरि पंहिंजो जूतो विधई। ॿियो को थां उन हुयो कोन, अचानक जेको हुनजे अकुल में जेका शइ आई त उहो जूतो रओ जेको आहे हेठि कुआ में लटकाए ऐं जूते में जेको आहे जूतो हुन में ॿधी रओ हेठि लटकाई, हुन में जेको पाणी पुसियो उहो पाणी हुनजे साम्हूं हारी, उन जेको आहे पाणी पीतो। इन अमल ऐं इख़लास जे करे पाण फरमाईंदो उहा औरत हुई गुनाहगार। अल्लाह इन जे इख़लास ऐं अमल जे ऐं मख़लूक जे मथां थोरो करण जे करे, उनजो एहसास करण जे करे रब सां इन औरत खे जहन्नम मां बचाए करे जन्नती बनाईंदो। अहिड़े नमूने सां इहो आहे इन जे अंदरि आहे इख़लास, इन जे अंदरि आहे अल्लाह तबारक व तआला जो जेको आहे रज़ा रखियल।
ऐं 3 नंबर ते फरमाई त समात माना जेके हकीर शयूं हुजनि उहे ईमान वारे जे अंदरि न हुजनि। हकीर शयूं माना लालच। अॼुकल्ह ॾिसो न करे अहिड़ा बि जेके हिन मीडिया ते वीडियो वायरल थियनि जंहिंजे अंदरि छा कंदा जो सरियाम पैसा लॻी छॾींदा उन सां धाॻो ॿधी वेंदा। आम माण्हू खे धाॻे जी ख़बर ई कोन्हे अचानक कीअं ख़बर पवंदी हिनखे पैसे खे धाॻो ॿधी हो अमराव जो हुनखे हथ विझंदो पैसे खे धाॻे खे सटाए करे ॿाहिरि कढी वठंदो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं पोइ ख़बर पवंदी पोयां त पोइ माण्हू शर्मिंदो थी वञे 5000 जो नोट करे हेॾो इज़त वारो माण्हू झुकी करे खणा पियो। त असुल ॻाल्हि इहा आहे इंसान जे अंदरि हिर्स ऐं लालच न हुजे। जेका शइ पराई आहे सो पराई आहे, जेका शइ मुंहिंजी आहे उहा शइ मुंहिंजी आहे। पराई शइ जे अंदरि इंसान कॾहिं हिर्स ऐं लालच न रखे। इहा ईमान वारे जी हुजण जी निशानी आहे। जॾहिं हिर्स ऐं लालच खां पंहिंजे पाण खे बचाईंदो अल्लाह तबारक व तआला उन जो रुतबो बुलंद कंदो। ऐं चौथे नंबर ते अदालत जो अर्ज़ करण अदालत हर जगह ते करण कुरान फरमाईंदो आहे कसम बिल्लाहि जहदा ईमानिहिम ये कसम करंदा अल्लाह तबारक व तआला जा चवंदा त असां पंहिंजे इन कोशिश जो तव्हांखे वाइदो था ॾियूं कसम था खणो लइन अमरतहुम ला यखरुजुन जेकॾहिं प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जॾहिं बि तूं असांखे हुकुम कंदे चाहे उहो जंग जो मैदान हुजे जिहाद में हलणो हुजे चाहे तबूक जो मैदान हुजे या ग़ज़वा बदर जो मैदान हुजे या ग़ज़वा उहद जो मैदान हुजे फरमाईंदा जहिड़ो बि मैदान हुजे मोहम्मद तुंहिंजो कमु आहे हुकुम करणो तुंहिंजे हुकुम ते असां पंहिंजा घर घाट छॾे करे तुंहिंजे हुकुम ते पंहिंजी जान माल कुर्बान करण जे लाइ निकिरी पवंदासीं। ये मुनाफिकन जे पंहिंजो वचन अल्लाह फरमाता ला युखरिजन्ना अल्लाह फरमाता कुल ला तुक़सिमू ज़ालिमो कसम न खणो कूड़ न हणो घटोद ये गलत ॻाल्हियूं न कयो ताअतुन मारूफ तव्हांजी इताअत तव्हांजी फर्मा बरदारी असांखे मालूम आहे तव्हांजी इताअत जी असांखे ख़बर आहे तव्हांजी अमानत जी असांखे ख़बर आहे तव्हांजी ज़बान जी असांखे ख़बर आहे तव्हां बेईमान थी करे अमानत जे अंदरि ख़यानत कंदड़ कूड़ा ऐं बदख़ुल थी करे तव्हां अहिड़े क़िस्म जा कसम थींदा घणो फरमाईंदा इन्नल्लाह ख़बीरुन बिमा तामलून फरमाईंदा तव्हांखे ख़बर न आहे छा अल्लाह जी ज़ात आहे जेका हर शइ जी ख़बर रखंदड़ आहे जेको बि तव्हां अमल ज़ाहिरी अमल कयो था उन जो बि अल्लाह खे इल्मु आहे बातिनी अमल कयो था उन जो बि अल्लाह खे इल्मु आहे राति जो लिकी करे ऊंदहि में जेकॾहिं तव्हां अमल कयो था उन अमल जो बि मुंहिंजे अल्लाह खे इल्मु आहे ऐं जेकॾहिं तव्हां ॾींहं जी रोशनीअ में जेको बि तव्हां नेक अमल या बुरो अमल कयो था फरमाईंदा मुंहिंजे अल्लाह खे हर तव्हांजे अमल जी ख़बर आहे अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं अहिड़े कूड़नि दावनि जी कूड़नि वाइदनि जी कॾहिं बि प्रचार न कंदा कयो। फरमाईंदा कुल अतीउल्लाह फरमाईंदा जेको छा कयो फरमाईंदा अतीउल्लाह व अतीउर रसूल इताअत कयो मुंहिंजे अल्लाह जी अल्लाह पाक जी तव्हां इताअत कंदा वेंदो तव्हां ताबेदारी कंदा वेंदो अल्लाह जी ज़ात जी अल्लाह जे रसूल जी इताअत कंदा वेंदो फरमाईंदा फइन तवल्लू फइन्नमा अलैहि मा हुमिला व अलैकुम मा हुमिलतुम फरमाई जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ींदो असांजो कमु आहे दावत ॾियणो तव्हांखे तबलीग पहुचाइणो तव्हांखे क़ुरान जो पैगाम पहुचाइणो तव्हांखे मोहम्मद मुस्तफा जे दीन खे पहुचाइणो हाणे जेकॾहिं को अमल करे तो बि उनजी मर्ज़ी अमल न तो करे बि उनजी मर्ज़ी जेकॾहिं अमल न करण जे करे इंसान मुआख़ज़ो शुरू कंदो उन वक़्त में पाण में झगड़ो ऐं फसाद पैदा थींदो तंहिंजे करे असां अवां खे हिक ॿिए जे मुआख़ज़े करण जे लाइ न मोकिलियो वियो बल्कि अवां असांखे अल्लाह तबारक व तआला जे रसूल अल्लाह जे पैगाम जी तरफ़ दावत ॾियण वारो बनाए करे मोकिलियो वियो आहे। फरमाईंदा अल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी इताअत कयो अल्लाह पाक जे रसूल जी इताअत कयो ऐं तबलीग जा उसूल बि आहिनि तबलीग जा उसूल कहिड़ा आहिनि हिकिड़ो पहिरें नंबर ते इस्लाह नफ्स ॿिए नंबर ते आलम जी इस्लाह आलम माना तमाम जहान जी इस्लाह जी पहिरें इस्लाह जे पंज नफ्स जी अॻ में असांजो जेको आहे अमल ॾिसी करे माण्हू नमाज़ी बणजंदा हुआ नेक बणजंदा हुआ दीन जी दावत ॾींदा हुआ अॼुकल्ह असांजा अमल ई अहिड़ा बदकार आहिनि बद किरदार वारा अमल आहिनि असांजा जंहिंजे करे को बि माण्हू असांजे अमल खे ॾिसी करे नमाज़ी बणजे तंहिंजे करे उसूल इहे ॿई जेके आहिनि कानून आहिनि पहिरियों उसूल इस्लाह नफ्स जो आहे पंहिंजो नफ्स सुधरल ई न हुजे ऐं उन खां अॻ में जेको आहे इस्लाह आलम जी माण्हू ग़लती कंदो त उन वक़्त में इहा आजिज़ी ऐं इंकिसारी सां इन हिसाब सां माण्हू ग़लती कंदो पंहिंजे नफ्स खे सुधारण जे लाइ निकिरी थो पए पर जेकॾहिं पाण खे सम्झो त ताक़त वारो या अमल वारो या बुज़ुर्ग या से वॾो अलाह वारो नेको ॻाल्हि सम्झी करे
इस आलम जे निकरी पवंदो न पंहिंजे नफ्स जी इस्लाह तू आहे कोन तंहिंजे करे जीअं आलम जी इस्लाह जी करजी लॻी पवंदो त हिकिड़ो हूंदो इज्ज़त इंतिसारी सां दावत जे अंदाज़ में पोइ त हुन जे तरफ़ छंडा कोन ईंदा पर जेकॾहिं हुन जे मथां ज़ोर ॾींदो या हुन जे मामले जे मथां अहिड़े क़िस्म जो अंदाज़ अपनाईंदो जंहिंमां हुनखे मालूम थी वियो पाण ते जेको आहे पाण में सभिनी खे असांखे वरी जेका दीन जी दावत ॾींदी त उन वक़्तु छंडाईंदा पाण या कमज़ोरी उन वक़्तु ख़तम थींदी जॾहिं पंहिंजे इस्लाह जी माण्हू जेको फरमाईंदा कुल अल्लाह व अतीउ रसूल पहिरियां हुकुम फरमाईंदा मुझे अल्लाह जी इताअत कयो अल्लाह पाक जी इताअत खां बाद में रसूलुल्लाह जी इताअत कयो फइन तवल्लू जेकॾहिं तव्हां मुंहुं मोड़ींदा असांजो कमु दावत जो हाणे जेकॾहिं मुंहुं मोड़ींदा फइन्नमा अलैहि मा हुमिल फरमाई जहिड़ो अमल कयो उनजो पाण हिसाब ॾींदो आख़िर में बाबा जे चोरी कई असां जलियो से चोरी न कर हाणे चोरी करे विधी असां जलियो से कूड़ न कर हुन कूड़ ॻाल्हाए विधो असां जलियो से गिला न कर हुन गिला करे विधी पाण हिसाब फरमाईंदा फइन्नमा अलैहि मा हुमिल फरमाईंदा जेको भी अमल कंदासीं असांजे पंहिंजे अमल जो पाण हिसाब ॾींदासीं मां पंहिंजे अमल जो पाण हिसाब ॾींदुसि व अलैकुम मा हुमिलतुम फरमाई अवां पंहिंजे अमल जो अल्लाह वटि पाण हिसाब ॾींदासीं इन जे करे उलमा फरमाइनि था माण्हू जॾहिं बि को अहिड़ो अमल करे न कूड़ जो इरादो थिए या गिला जो ग़ीबत जो या किन बुराई जो इरादो थिए पहिरियों इहो सोचे अल्लाह वटि हिसाब थींदो छा मां हिन हिसाब किताब जो हिसाब किताब ॾेई सघंदुसि जॾहिं इहो सोचींदो न इन सोचण खां बाद में बुराई खां रोकण जी मदद मिलंदी असांखे पंहिंजे अमल जो हिसाब किताब ॾियणो पवंदो सभिनी फरमाईंदा जेकर तव्हां फरमाबरदारी कंदा त हिदायत हासिल कंदा तव्हां खे हिदायत मिलंदी वमा अला रसूल इल्ला अल बलागुल मुबीन फरमाई अल्लाह जे रसूल जे मथा तबलीग आहे दावत आहे अल्लाह जे रसूल जो इहो ई कानून आहे तव्हां ते रब जो पैगाम पहुचाइण ऐं चिट्टो पैगाम पहुचाइण उन में कंहिं बि क़िस्म जो शक न हुजे हाणे उन खां बाद में अमल करण इंसान जो कमु आहे अल्लाह तबारक व तआला कंदो आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण में अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।